रही आहियां मां बेवा रनज़ाल आहियां। सरदार चांडियो हितां मुंहिंजे न्याणे खे वठी विया, इनायत चांडीअ खे वठी विया, हितां गाॾियूं भराए सुंदराणी ॾे विया आहिनि। उते वञी चयो अथनि त असां लिखी था ॾियूं, अबा मूंखां भुंग था घुरनि 30 लख, मां किथां ॾींदमि? हितां ASP DSP उहे मूंखे फ़ोनूं था कनि त तूं हिते मेड़ ईंदीअं, कोरट ईंदीअं, तोखे मारींदासीं, हीअं कंदासीं, ऐं मूंखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजे क़ौम जा हे सरदार न आहिनि, हे चांडियनि जा सरदार आहिनि। सुंदराणी ॾे विया आहिनि, सुंदराणी सां वञी मिलिया आहिनि। उते वञी उन सां अलाए छा ॻाल्हियूं कयूं अथनि, रिपोर्ट हली रही आहे। ऐं मुंहिंजी न्याणीअ खे उते 3 न्याणियूं आहिनि मुंहिंजूं, उन्हनि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त तव्हां जे बयानु ॾींदव त माना पाण आयूं आहियूं, असांखे कंहिं खयो न आहे। हे मूंखां भुंग घुरी रहिया आहिनि 3 लख, मां किथां आणियां? IG सिंध खे, DIG सिंध खे, SP खे मां अपील करे रही आहियां, चीफ जस्टिस खे मां अपील करे रही आहियां। ऐं मुंहिंजो हिन महिल हलायो वञे आर्मी चीफ जस्टिस खे, मीडिया खे अर्ज़ु आहे मुंहिंजो त हिन महिल इहे मुंहिंजो रिकॉर्ड ते रखियो वञे। मां ग़रीब मिसकिन आहियां, मुंहिंजे पुटनि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, फ़ोननि ते। अर्ज़ु आहे इहो मुंहिंजो, इहो हिन महिल हलायो वञे, मूंसां इंसाफ़ कयो। मुंहिंजी न्याणियुनि खे उते धमकियूं ॾेई रहियो आहे सुंदराणी। हे सरदार खान चांडियो हितां वियो आहे, चयो अथईंसि उते मिली आयो आहे, चए थो छोकिरी असांखे न खपे, हिते मारे छॾियो। छोकिरियूं मुंहिंजूं मारींदा, मां SP जे ऑफिस आॾो, जज जी कोरट जे आॾो पाण खे बाहि ॾींदमि, मूंसां इंसाफ़ कयो।